दीवारे ओ मन मोयो डेला तस्दीवारे। सिंधी ऐं मारवाड़ी लोक गीतन जी कोयल तौर मशहूर माई भाग्य जो जन्म वनियल फ़कीर ऐं माई खतीजा जे घर में डेपले में 1920 ईस्वी दारे थियो। पंहिंजी माउ सां गॾु 12 खां वहीअ में डाटकी मारवाड़ी ऐं सिंधी लोक गीत ऐं सहरा ॻाइण शुरू कयाई। इन हिसाब सां राग में संदसि पहिरीं उस्ताद पियो ऐं माउ रहिया। पियो खां राग जी बाक़ाइदा तरबियत वरिताई। हूअ वालिद उस्ताद मोहम्मद जुम्मन ऐं उस्ताद हुसैन फ़कीर खां मुतासिर हुई। 15 सालनि जी उमिरि में संदसि शादी थी वई ऐं उन बाद मिठीअ में वञी आबाद थी। माई भाग्य जी आवाज़ में कुदरत सोज़ समायो हो ऐं हिन सवें लोक गीत ॻाया जिन मां कुझु रिकॉर्ड थी सघिया। संदसि ॻायल लोक गीतनि मां जेके ॾाढा मशहूर थिया तिन में भिट जा भिटाई, भिट ते वसई, नूर मुंहिंजूं तो पुॼायूं, समन साईं मां त गोली गुलाम तुंहिंजे दर जी, खड़ी नीम के नीचे हूं तो एकली, इहे चिर मिलेरो बिलाले सां प्यार, तारन मां तरंदी अचे लोड़ मंझां लुड़ंदी अचे, मूंखे जोगी हणी ॾे ढारो वग़ैरह शामिल आहिनि। माई भाग्य जो फनकारा तौर तारुफ़ पहिरियों भेरो 1967 में भालवा में मारुई जे मेले जे मौक़े ते थियो, जेको मीर मोहम्मद बख्श टालपुर जी कोशिश सां लॻायो वियो हो। चांडोकी रात में भालवा जे भिटन में जॾहिं माई भाग्य जे ॻायल लोकगीत तारन मां तरंदी अचे लहरन मां लुड़ंदी अचे ओ दिल बारो चल पई करे जा आलाप ॾिनाई त ॿुधंदड़ उन जे मंड में मंडजी विया। माई भागी अॻिते हली रेडियो हैदराबाद ते मुतारिफ़ थी। खेसि पाकिस्तान टेलीविज़न ते मोहतरम अब्दुल करीम बलोच मुतारिफ़ करायो, जिते हिन सभ खां अॻु में मारवाड़ी गीत खड़ी नीम के नीचे हूं तां हेकली रिकॉर्ड करायो। माई भाग्य जी फ़न जी वञता सिंध ऐं पाकिस्तान जी हदनि खां टिपी भारत ऐं दुनिया ताईं पहुती। हिन जो खड़ी नीम के नीचे वारो कलाम ॻाए टीना सानीअ वॾी शोहरत पाणी। ऑल इंडिया रेडियो जी संदसि सर्विस तां अॼु ताईं संदसि ॻायल लोकगीत नशर थींदा रहनि था। पाकिस्तान जे अॻूणे वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे संदसि क़दरदानी कंदे खेसि 60 एकड़ ज़मीन इनाम तौरु ॾिनी हुई, पर हिन ग़रीब औरत जी इहा ज़मीन ग़रीबीअ जी नज़र थी वई। माई भागी मारवाड़ी, डाटकी, गुजराती, हिंदी, सराइकी ऐं सिंधीअ में हज़ारे लोकगीत ॻाया। इन खां सिवा हिन शाह अब्दुल लतीफ़, भगत कबीर, मंठार फ़कीर, हमल फ़कीर ऐं ॿियनि सूफ़ियनि शाइरनि खे बि ॻायो आहे। माई भाग्य जी सिंध जे माण्हुनि वॾी क़दर शनासी कंदे केतिरियूं ई रिहाणियूं मल्हाए खेसि ख़राजे तहसीन पेश कयो ऐं संदसि ताज पोशी पिणु कई। माई भाग्य खे तमगाए हुस्ने कारकर्दगी, मारुई अवार्ड, शाह लतीफ़ अवार्ड, थर कोयल अवार्ड, सचल अवार्ड ऐं ॿिया केतिरा अवार्ड मिलिया। माई भागी पछाड़ी वारी उमिरि जो ॻच हिसो अधरंग जी बीमारीअ में गुज़ारियो ऐं 65 सालनि जी ॼमार में 7 जुलाई 1986 ईस्वीअ में नए कोट रेलवे स्टेशन लॻ वफ़ात कयईं, जिते संदसि नाले सां माई भागी कॉलोनी मौजूदु आहे। माई भागी महराणे जे मीर राज़ी शाह ॻोठ जे तारीख़ी क़ब्रिस्तान में आरामी आहे। संदसि औलाद मां संदसि पुटु कालू फ़कीर, धीअ माई सोनी ऐं पोटो बरकत फ़कीर पिणु अॼुकल्ह लोक गीत ॻाइनि था ऐं शोहरत रखनि था।